बस दिल चयो निंड मां उथी झट निंड कई त मां चयुमि कंहिं सुकून वारी जाइ ते अचां। मां हिते आयुसि। हीउ मंज़र मूंखे ॾाढो वणंदो आहे। हीउ सावक हीउ लूसण बीठो आहे चोगिर्द। कुझु वण आहिनि परियां खिजियूं आहिनि। हीउ मंज़र आहे। साम्हूं हेॾा परियां हिकिड़ो कांग तरो बि खड़ो आहे जेको सफ़ा ईअं बीठो हुजे कमई साम्हूं झिरकियूं आहिनि। झिरकियूं जेके झिरकियुनि जो झुंड वरी होॾे मंज़र वणंदो आहे। ईअं दिलि चयो त हिते अचां। वरी होॾां हेॾे सफ़र कंदियूं हिक उमिरि खां ॿिए ॾींहुं। शिकारपुर आहे ख़ूबसूरत शिकारपुर। हेनरी डेविड थोरियो नेचुरलिस्ट लिखियो वेंदो आहे। शेख हयात हुनजो ज़िक्र बि कयो आहे। मां हुनजो वाल्डन किताबु पढ़ियो, मूं वटि पियो आहे अञा डाउनलोडेड। उहो कंहिं खिड़कीअ में वञी करे नेचर खे ॾिसंदो हुयो। पर बिलीव कयो दुनिया जा जहिड़ा जहिड़ा छॾे झट खंड अकेलो सुकून में ईअं रहिजे त इन जो लुत्फ़ ई पंहिंजो आहे। इंतिहाई ख़ूबसूरत मंज़र आहिनि। रिफ्रेशिंग ऐं अहिड़ा लफ़्ज़ ई सूट कनि था।